वेलकम बैक नाजरीन। तफसीली खबरों में भलेकार सबका पेरा खबर शामिल करनासी। धरती टीवी जे इल्म पिरायो सिंध सवारो जे सिरे हेठ क़ौमी काज में एक ॾींहुं रहिजी वियो आहे। सिंध जी अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। मली जे इलाइक़े गुलशन हदीद में ख़ानगी स्कूल में शानदार सकाफ़ती तकरीब के हवाले से प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। धरती टीवी जे सॾ ते इल्म पिरायो सिंध सवारो जे सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में सिंधी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़काने ऐं सखर में सकाफ़ती तकरीबूं मेड़ाकार थियल आहिनि। उन खां अलावा सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में बि सकाफ़ती तयारियूं उरूज ते आहिनि। हर तरफ़ सकाफ़ती रंगनि जी बहार छाइजी वई आहे। खबर के हवाले से एक भेरो ॿीहर अपडेट करारो। धरती टीवी के सॾ ते इल्म पिरायो सिंध सवारो के सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में सिंधी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। ॿुधाए ॾियारो त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़कानू ऐं सखर में सकाफ़ती तकरीबूं ऐं मेड़ाकारी थियल आहिनि। उन खां अलावा सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में भी सकाफ़ती तयारियूं उरूज ते आहिनि। हर तरफ़ सकाफ़ती रंगनि जी बहार छाइजी वई आहे। धरती टीवी के सॾ ते इल्म पिरायो सिंध सवारो के सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में सिंधी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह समेत सखर में भी सकाफ़ती तकरीबूं ऐं मेड़ाकार थियल आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन के अपडेट कर रहा हूँ। धरती टीवी के सॾ ते इल्म पिरायो सिंध सवारो के सिरे हेठ सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में सिंधी सकाफ़त जो ॾियारो सुभाणे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो।